बंदे के साथ जो प्यार के साथ जो प्यार चंद्रो न कहे जो प्यार पखियड़ा चंद्रो न कहे जो। कमान सीख इस गाने से कुछ बेटा। चंद्र न कहे जो यार, चांद जो होता ना किसी का वो नहीं होता, प्यार नहीं होता, चांद इतना दूर है। So well, अस्सलाम वालेकुम everyone, this is your host दोस्त मज़र सितार and welcome to 7 to 9 with मज़र सितार में तव्हांखे वेलकम चवंदा, भलीकार चवंदा, उम्मीद ठीक हूंदा, ख़ुशि हूंदा, मज़े में हूंदा, फर्स्ट क्लास हूंदा। मां चाहींदो आहियां जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं तव्हांजो हीउ हफ़्तो तमामु बहितरीन नमूने सां गुज़रियो हूंदो। लास्ट हफ़्ते असां ऑन एयर हुयासीं न, हा लास्ट वीक असां ऑन एयर हुयासीं बिल्कुलु। बुशरा मारवी सां कचहरी कईसीं, उन खां पोइ असां नीलम सां कचहरी कईसीं। अॼु बि असां वटि हिकिड़ो गेस्ट हुयो, पर अॼु इतफ़ाक़ सां साईं इलाही परे पियो रहे ऐं जेको आहे वाक़ई कन्वेंस जो इशू हुनखे न अची सघियो, न त अॼु बि ॾाढी हिकिड़ी महफ़िल थिए हा, ॾाढो मस्ती मज़ाक़ थिए हा, फन थिए हा, कचहरी थिए हा, हाल वाल थिए हा, म्यूज़िक ते ॻाल्हायूं हा। म्यूज़िक इटसेल्फ हिकिड़ी वॾी इंडस्ट्री आहे ऐं जेको आहे अॼु वरी छो न तव्हां सां कचहरी कजे, तव्हां सां हाल वाल कजनि, तव्हांजूं फ़ोनियूं रिसीव कंदासीं, कचहरी कंदासीं, तव्हां सां भला डायरेक्ट कचहरी करण में वधीक मज़ो ईंदो आहे। वाई नॉट? सो ईअं ई पाण खे जेको आहे हाल वाल करणु घुरिजे, सो वाई नॉट? बिल्कुलु तव्हां बि असांखे जॉइन करे सघो था। नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था। ऐं उनखे अलावा सोशल मीडिया ते मीन्स फेसबुक ते तव्हां जेकॾहिं कुझु मैसेज ॾियणु चाहियो था या कुझु चवणु चाहियो था, डेडिकेट करणु चाहियो था, वट एवर जेको बि आहे तव्हां बिल्कुलु मैसेज करे सघो था। 7 to 9 विद मज़र सितार जो ऑफिशियल पेज मौजूदु आहे, जॉइन कयो, लाइक कयो, पोस्ट कयो, न त अदरवाइज़ मज़र सितार जो ऑफिशियल पेज ते तव्हां बिल्कुलु पोस्ट कयो। तव्हांजी पोस्टिंग जेके बि पोस्टिंग्स आहिनि, जेके मैसेजिस आहिनि, पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदा। यू कैन बी पार्ट ऑफ द शो। सो कॉल कयो। ऐं अॼु असां कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं। मौसम बि चेंज थी चुको आहे ऐं कोविड जे हवाले खां ॾाढी सिचुएशन ॾाढी वर्स्ट थी थींदी वञे ॾींहों ॾींहुं यार, ॾाढी टेंस वारी ऐं स्ट्रेस वारी सिचुएशन थिए थी। सो छा कजे, एहतियात ज़रूरी आहे, मास्क पायो ऐं जेको आहे सोशल डिस्टेंस मेंटेन कयो। पर हिकिड़ी शइ ॾिसो न, मां हिकिड़ी शइ खे माना मां इन सॼे सिनेरियो खे न मां हिकिड़ी सां अंडरस्टैंड थो कयां त सफ़ाई जेका आहे निसफ़ ईमान आहे। सफ़ाई माना मां पंहिंजो पर्सनली इहा शइ सही थो ॿुधायां तव्हांखे। पर्सनली मां जेको आहे इहा शइ एनालाइज़ कई, सफ़ाई माना जेके तव्हां हथ सैनिटाइज़ था कयो, सैनिटाइज़र हाणे असांजो आम थियो आहे, पर जेके असां धो था, सफ़ाई था कयो। ऐं मां हिकिड़ी शइ एग्ज़ाम्पल वरितो त मां चयुमि ॾिसां माना जंहिं दरवाज़े में एंटर थो थियां कंहिं ऑफिस जी या हुन में, त इन दरवाज़े खे केतिरनि माण्हुनि खोलियो हूंदो। मां इमेजिन कयो घटि में घटि मूं 10 मिंटनि में घटि में घटि हिकिड़े ऑफिस जे दरवाज़े खे 10 मिंटनि में घटि 20 खां 25 माण्हुनि टच कयो। मां चयो यार 20 खां 25 माण्हुनि जो हर कंहिंजा पंहिंजा जरासीम, पंहिंजी शयूं, त मां सफ़ाई केॾी इंपॉर्टेंट आहे। सफ़ाई ते पाण ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे। अॼु त पाणी पीअणु साफ़ु हुजणु घुरिजे ऐं पाणी जेके तव्हां अचे थो उनखे उॿारियो, पोइ पाणी पीओ। ऐं मुंहिंजा के माण्हू उन्हनि में बि फिटकी में बि कंदा आहिनि, नंढनि नंढनि ॻोठनि में हिते बि थिए थो, नंढे मलमल जे पर हुन में अछे हुन में बि कंदा आहिनि। सफ़ाई अॼु ॻाल्हाईंदा, सफ़ाई केतिरी ज़रूरी आहे ऐं सफ़ाई ज़रूरु करणु घुरिजे, न टाइम ते कटणु घुरिजनि। अॻे नंढे हूंदे असांखे सम्झाईंदा, सुबुह जो उथी करे वञिजो, उन खां पोइ न तव्हांजा कटियल हुजनि, तव्हां साफ़ु सुथरा हुजो। उन जो ॾाढो हिकिड़ो टेस्ट आहे, ॾाढो हिकिड़ी फीलिंग आहे हुनजी, उनखे ज़रूरु इंजॉय करिणो। सफ़ाई ते ॻाल्हाईंदासीं ऐं सफ़ाई ज़रूरी आहे। ऐं माण्हू कपिड़ा जेतिरा बि हुजनि, ऐं मां इहा बि रियलाइज़ कयो सादा कपिड़ा ई हुजनि, भले महांगा न हुजनि, पर साफ़ु हुजनि, ॾाढो मज़ो ईंदो। ऐं रियली इहा जेके असांखे पंहिंजा वालिदैन सम्झाईंदा, मूंखे पंहिंजो वालिद साहिबु सम्झाईंदो, रियली अम्मा सम्झाईंदी त सफ़ाई केतिरी इंपॉर्टेंट आहे। नंढे हूंदे ॿार हूंदा न, मिटियुनि में खेॾंदा हुआसीं, क्रिकेट खेॾंदा हुआसीं, कपिड़ा ख़राबु थी वेंदा, हीअ शइ। सो अम्मा तयारु करे मोकिलींदी, असां वरी क्रिकेट खेॾंदा हुआसीं, कपिड़ा ख़राबु थी वेंदा। सो इन्हनि शयुनि खे मिस था कयूं, काश इन्हनि शयुनि ते वधीक अमल करणु घुरिजे। ऐं सफ़ाई इलाही ज़रूरी आहे। अॼु जेको आहे न असां हिन ते ॻाल्हाईंदासीं, तव्हां असांखे कॉल करे सघो था ऐं गाना बि प्ले कंदासीं, अॼु कचहरी बि कंदासीं, हाल वाल बि कंदासीं, म्यूज़िक वीडियोज़ प्ले कंदासीं, ख़ूबसूरत वीडियोज़ प्ले कंदासीं। ऐं डेफिनेटली थैंक यू सो मच दादा, तव्हांजो लव आहे, तव्हांजो सच पुछो, तव्हांजो प्यार आहे। जेके दोस्त मैसेजिस था कनि, जेके कॉमेंट्स था कनि, सच पुछो त मां इलाही थोराए थो आवां जो तव्हां कंहिं बि पोस्ट ते जॾहिं ॻाल्हायो था। ऐं एॾो मूंखे पर्सनली मूंखे मां हिकिड़ो किस्सो थो शेयर कयां न। मूंखे कल्ह अॼु हिकिड़े दोस्त हिकिड़ो कॉमेंट कयो त मज़र भाई मां तव्हांजो हिकिड़ो ड्रामो ॾिठो हुयो नेशनल मीडिया ते, उहो तव्हांखे न करणु घुरिजे, न खपंदो, बिकॉज़ यू डिज़र्व बेस्ट। त न पीपल अंडरस्टैंड मी, पीपल अंडरस्टैंड माई पोज़ीशन, पीपल अंडरस्टैंड एक्ज़ैक्टली वर्ड मां छा आहियां, उहो अंडरस्टैंड कंदा। समटाइम मूंखे ख़बर न पवंदी आहे एक्ज़ैक्टली मां किथे बीठो आहियां, छा थो कयां, कमु केतिरो कयो आहे, केतिरो सुठो कमु कयो आहे, अञा कमु केतिरो बहितरु करणु घुरिजे, कहिड़ियुनि शयुनि में हथु विझणु घुरिजे। आई रियली डोंट नो, बट हाणे वञी करे ख़बर पई आहे शयुनि खे इलाही। ऐं सच पुछो न, ज़िंदगी हिकिड़ी मशहूरु हिकिड़ी आहे न, अक्सर करे असां चवंदा आहियूं त ज़िंदगी सम्झंदे न यार ॾाढो टाइम थो लॻी वञे, ऐं जंहिं महिल सम्झी था वञो न टाइम बचे ई कोन थो तंहिं महिल। त यार अच्छा हे चकर हीअं आहे,
ऐं हीअं हुजणु घुरिजे, सो इहा शइ ख़बर कोन थी पए। सो कॾहिं कॾहिं समटाइम सो इहो ॾाढो हिकिड़ो अलमियो आहे, ॾाढो हिकिड़ो अफ़सोस आहे। समटाइम इहो सोचंदो हुउसि त यार वाक़ई ज़िंदगीअ खे जल्दी सम्झां। ऐं उहे लकी माण्हू आहिनि जेके अर्लियर एज में, टीन एज में, 18-19-20 साल एज में इलाही मैच्योर हूंदा आहिनि, इलाही शयुनि खे सम्झी वेंदा आहिनि। आई डोंट नो, मूंखे त इलाही टाइम लॻो आहे, इलाही टाइम लॻो आहे शयुनि खे सम्झण लाइ, अंडरस्टैंड करण लाइ। सो ज़िंदगीअ में न इहो ॾुखु वाक़ई रहंदो, रिग्रेट रहंदो। माना आउं अॼुकल्ह पोइट्री बि पढ़ां पियो, पोइट्री पढ़ां त कोन पियो किताब, पर एक्चुअली आउं जेके सोशल मीडिया ते वीडियोज़ आहिनि उहो त खोड़ सारियूं माण्हुनि खे कंप्लेन। आख़िर में अल्टीमेट गोल इहो आहे त माण्हू ज़िंदगी थो गुज़ारे, गुज़ारणी ज़िंदगी आहे। जीअणु खाइणी जेको 2 वक़्तनि जी मानी आहे, कपिड़ा पाइणा आहिनि, ऐं जेको कॉम्पिटिशन आहे, रेस आहे, पंहिंजो पाण सां आहे, पंहिंजो पाण सां समां हिकिड़ी हेल्दी कॉम्पिटिशन हुजणु घुरिजे। जंहिं तव्हां फील्ड में हुयो, तव्हां बहितरीनु पंहिंजे फील्ड जा मास्टर हुजो, ऐं तव्हां ॾाढा स्ट्रॉन्ग हुजो, तव्हां ॾाढा कम्युनिकेशन में ॾाढा स्ट्रॉन्ग हुजो, तव्हां अंडरस्टैंडिंग ॾाढी सुठी हुजे। पर इन सभिनी शयुनि लाइ जेको सुठो प्लेयर थिए, क्रिकेटर, स्पोर्ट्स हुजे, इवन इंजीनियरिंग हुजे, इंजीनियरिंग में बि सभई फील्ड आहिनि, इलेक्ट्रॉनिक्स हुजे, ऐं आर्टिस्ट हुजनि, ऐं तव्हांजा मैकेनिक, माना जेको बि ओवरऑल सॼी फील्ड्स आहिनि, जेकॾहिं मां इहो रियलाइज़ कयो आहे त मां पंहिंजे हिसाब सां, थी सघे थो आउं ग़लति हुजां, इन्हनि सभिनी जो जेकॾहिं सभु खां पहिरियों ज़रूरी आहे तव्हां सुठा इंसान केतिरा आहियो। जेतिरो सुठो इंसान ओतिरी वधीक कामयाबी मिले थी। एंड आई रियलाइज़ इट एंड आई नो इट, आई एम 100% श्योर तव्हां सुठा हुजणु ज़रूरी आहे इंसान। त तव्हां सुठा हुजो, कंहिंजे लाइ नुक़सानकार न हुजो, कंहिंसां चङाई कयो, भलाई कयो, ऐं हमेशह कंहिंखे सपोर्ट कयो। ऐं जेको असां अक्सर करे सोचंदा आहियूं अॻिले माण्हू ते हिकदमि नेगेटिव थी वेंदा आहियूं, ग़लति सोचंदा आहियूं त हे हीअं हूंदो, हे नथो मिलणु चाहे त हीअ मसइलो हूंदो। सम टाइम यू नो, सो यू हैव टू बी वेरी पॉज़िटिव एंड यू नो समटाइम यू हैव टू बी वेरी मतिलबु कॉन्शियस अबाउट कि चलो ठीकु आहे, हिन का ॻाल्हि कई आहे, मुमकिन आहे पॉज़िटिव थी सघे थी ऐं सुठी ॻाल्हि बि थी सघे थी, हिन शइ जे करे इहा शइ कई हूंदी जेको आहे। सो डोंट वरी अबाउट इट। सो विल डू कॉल अस, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, ऐं असांखे सिंध वारा कॉल करे सघे था। मौसम चेंजिस आयूं आहिनि। अच्छा, 7 पारा लॻंदा आहिनि न, 7 पारा हूंदा आहिनि, उहो जनवरी ऐं फेबरवरी ताईं पूरो थींदो आहे। हाणे ख़बर न आहे, अॼु मुंहिंजो दोस्त सुबुह सां मूंखे ॻाल्हाए पियो त हुन मूंखे फ़ोन कयो त हिकिड़ो पारो ख़बर न आहे 7 पारा कॾहिं कहिड़े हफ़्ते में ईंदा आहिनि। जेकॾहिं को कॉलर आहे, को वेठो आहे टीवी जे अॻियां, मूंखे ज़रूरु ॿुधाए त 7 पारा उहे कीअं लॻंदा आहिनि, माना जनवरीअ में लॻंदा आहिनि या फेबरवरीअ में 7 पारो आख़िरी ॾींदो आहे उहो, ऐं जेको उनखां पोइ वरी मौसम बहितरु थींदो आहे, माना सीउ घटिबो आहे। सो ओवरऑल क्लाइमेट बि चेंज थियो आहे, ऐं क्लाइमेट बि काफ़ी ओवरऑल दुनिया में चेंज थी चुको आहे। ऐं USA ॾिसां थो, USA में ॾाढी स्नो थियो आहे, बर्फ़ थी आहे, ऐं इलाही मतिलबु थी आहे। कैनेडा अलाए कि हमेशह हूअं ई डेफिनेट कैनेडा हूअं ई थधो हूंदो आहे, पर एक्स्ट्रा कुझु शयूं थियनि, ॾाढो क्लाइमेट चेंज थियो आहे। सो हुन बाबति बि ॻाल्हाईंदासीं, कचहरी कंदासीं। टर्की में इस्तंबुल में ॾाढी जेको आहे फ्लाइट्स डिले थी वियूं, मां ॾिसां पियो त 2-3 ॾींहंनि जी पोयों ॾींहुं ॻाल्हि ॾाढी। चलो त सिस्टम आहे, मैकेनिज़म आहे, थी वेंदो आहे, पर उते बि ॾाढी स्लो, माना ॾाढी स्नो पई आहे। माना वेदर या ओवरऑल दुनिया जो क्लाइमेट बि चेंज थियो आहे, ऐं इन्हनि शयुनि ते बि नज़र हुजणु घुरिजे। सो हिकिड़ो ख़ूबसूरत हिननि ते बि नज़र ॻाल्हाईंदासीं, हिकिड़ो ख़ूबसूरत गानो बि प्ले कंदासीं, गाने खां पोइ कचहरी कंदासीं। ऐं तव्हां सभिनी खे चवणो काॾे त मंजो रहजो असां सां गॾु। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक। जेको आहे शो खे इंजॉय कंदा हूंदा। सो तव्हां बि कॉल करे सघो था, असांखे मैसेज करे सघो था। नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, ऐं असांजे शो में शामिलु थी सघो था। यू कैन बी पार्ट ऑफ द शो। सो अॼु असां ॻाल्हि जेको सफ़ाई वारे को कॉल कयो, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। तव्हां ॿुधायो कुझु हालवाल कयो, कचहरी कयो, जेके जिते वेठल आहियो। उमेद हिन वक़्तु राति जी मानी जो टाइम हूंदो, मानी खाधी हूंदी नंढनि नंढनि ॻोठनि में, नंढनि नंढनि शहरनि में। राति जी मानी 7-8 बजे तयारु थी वेंदी आहे, उनखां माण्हू खाईंदा आहिनि मानी, पोइ 9 लॻे ताईं हिरिया वेंदा आहिनि। सुभाणे वरी आचार आहे, आचार ते डेफिनेट माण्हू अक्सर करे फैमिली विज़िट्स हूंदियूं आहिनि, ऐं उनखे अलावा अक्सर करे माण्हू वेंदो आहे मिटनि माइटनि ॾे, अज़ीज़नि ॾे। तव्हां बि ॿुधायो, ऐं तव्हां बि कचहरी कयो, तव्हां बि हालवाल कयो, तव्हां बि कुझु शेयर कयो त अॼु तव्हांजो कीअं पियो ज़िंदगी गुज़रे, तव्हांजा मामलात कीअं पिया हलनि, उहो बि ज़रूरु ॿुधायो, ख़बर पए त छा थो थिए दुनिया जहान में। असां वटि त इहो ई आहे, लाइफ रूटीन ॾाढी डिफरेंट आहे, ऐं कॾहिं कॾहिं न सफ़ा फेडअप थी वेंदा आहियूं। कॾहिं कॾहिं नेचर जे वेझो वञणु घुरिजे। क्लाइमेट जी ॻाल्हि कई, नेचर कॾहिं ॾाढी सपोर्ट कंदी आहे, नेचर ई वञणु घुरिजे। तव्हां ॾियो हलवाल, तव्हां कुझु हालवाल कयो, कचहरी कयो। ऐं मां चाहियां थो जेके दोस्त आहिनि, कुझु कम जी ॻाल्हि बि थिए। असांखे सखर मां, शिकारपुर मां, खैरपुर मां, लाड़काणे मां, हैदराबाद मां, कंदकोट मां, कश्मीर मां, जैकबाद मां, मदे जी नोंद नथे ज़रूरु जिते किथां कॉल करे सघो था।
घोटकी मीरपुर माथेलो पन्ने आकिल सांगी रोडी शहर सखर शहर खेरपुर उन अलावा जेको आहे लुकमान उन अलावा खेरपुर जेका खेरपुर वॾो डिस्ट्रिक्ट आहे इलाही सिंधी वॾे में डिस्ट्रिक्ट काउंट कयो बेसगंज खां करूंडी खां जिधर जो दोस्त ॾिसी रहिया आहिनि कॉल कयो उन अलावा नवाबशाह वारा बांदी वारा बांदी खां पोइ मोरे वारा मोरो दादू शहर वारा काजी अहमद वारा सकरंड वारा न्यू सईदाबाद वारा भान सईदाबाद वारा जेके जेके दोस्त वेठो कॉल कयो असांजे प्रोग्राम शामिल कयो जामशोरी वारा सेवन शरीफ वारा हेॾो लाड़ वारा जेको बि सॼो लाड़ आहे ठठो बदीन गुज्जो नंगर पारकर थर पारकर रतनौर वारा शोर वारा जेके बि दोस्त असांखे कॉल करे सघनि था इस्लाम कोट वारा कुंदरी वारा डिगड़ी वारा जेके जेके वेठल कॉल करे सघनि था असांजे प्रोग्राम में शामिल थी सघनि था यू कैन बी द पार्ट ऑफ द शो वेल डू कॉल अस हाउ इम्पोर्टेंट इज़ सफ़ाई केतिरो इम्पोर्टेंट आहे ऐं सफ़ाई जे बारे में ज़रूरु ॻाल्हायो कचहरी कयो ऐं पंहिंजो वेदर अपडेट कयो मौसम कीअं आहे कुझु मौसम बहितर थियो आहे सकर शिकारपुर साइड ते कुझु वेदर कुझु ॿुधण में अचे थो त कुझु बहितर थियो आहे त डू कॉल अस नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम शामिल थी सघो था मैसेज करे सघो था ऐं तव्हांजा कोशिशि करे मैसेजिस बि पढ़ंदो मूंखे अक्सर करे मैसेजिस ईंदा आहिनि मां कोशिशि कयां थो जेकॾहिं हुनजा मैसेजिस आउं पढ़ी सघां थो त ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदुमि समटाइम इंटरनेट प्रॉब्लम कंदी आहे स्टूडियो में सिग्नल्स कॾहिं कॾहिं घटि था अचनि इन जे करे ओवरऑल हिकिड़ो प्रॉब्लम आहे सो द बिल्कुलु मैसेजिस तव्हांजा लोड थियण स्क्रीन स्लीप वाइट लॻी पई आहे लोड थींदा त तव्हांजा मैसेजिस पढ़ंदसि तेसिताईं तव्हां कॉल हिकिड़ी कॉल आहे असां वटि जी अस्सलाम वालेकुम भाई आली मदद मौला अली मदद दादा केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे नगर सरकार शायद हुसैन मस्ती सराब कोट को शाहिद हुसैन साहब ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे दुआ कई दुआ तव्हांजी तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो साईं मालिक जा करम लॻा पिया तव्हांजो हाल कीअं थी ज़िंदगी गुज़रे कीअं तो छा हाल वाला शुक्र आहे अलाह जा एहसान कराची आयल आहे वॾे जी तबियत सही न हुई और अल्लाह साईं ख़ैर कंदो छा थियो आहे माना वेठा टीवी ते मां जो भाउ मदर याद मदद चऊं वॾा मौला अली मदद हा मौला अली मदद छा थियो आहे वॾे खे सर ख़ैर त आहे हा वॾे जी थोरो तबियत सही न हुई माना इन जे लाइ माना इहो दमो थी पियो अल्लाह मौला अल्लाह साईं जल शानो सिहत अता कंदो चाचा खे ऐं सभिनी खे ॾिसंदड़नि खे बि रिक्वेस्ट थो कयां त असांजो दोस्त आहे प्यारो आहे असांजो रेगुलर कॉलर आहे फैमिली मेंबर ई आहे भाउ आहे सो हुन वाले सां बि तबियत ठीकु न आहे सभिनी खे रिक्वेस्ट आहे दुआ कयो चाचा लाइ त अल्लाह साईं चाचा खे सिहत ॾे महिरबानी साईं ॿियो ख़ैरु लॻो पियो ॿियो सभु ख़ैरु लॻो पियो अॼु वरी ॻाल्हायूं पिया कुझु सफ़ाई जे हवाले हा ख़ुशि लॻा पिया आहियो न सर मौला जा करम आहिनि अल्लाह साईं जा लख एहसान आहिनि सो अॼु वरी ॻाल्हायूं पिया कुझु टॉपिक ते डिस्कस सफ़ाई जे हवाले खां सफ़ाई केतिरी ज़रूरी आहे ऐं सफ़ाई जे हवाले खां थोरा ॿ टे लफ़्ज़ अचो तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहियो छा चवणु चाहींदो तव्हां सफ़ाई निस्ब ईमान आहे बादशाह ऐं जेको असां सफ़ाई आहे त माना मौला खे बि ॻाल्हि आहे सफ़ाई वॾी शइ आहे साईं हा न असां त एतिरो चवंदासीं हे जेके मर्द निकिता आहिनि पंहिंजे बिरादरनि खे भाइरनि खे अदड़नि खे त वाह सफ़ाई रखो हा माना इहे हथ पंहिंजा हर 2-3 मिंटनि में धो ऐं माना सफ़ाई रखो माना जेकी दिलि कढे उन माण्हू खे हथु ॾियो जंहिंखे दिलि न कढे उनखे हथु न ॾियो साईं वाह जी ॻाल्हि कई अथव सर वाह जी ॻाल्हि कई इहो माण्हू नाराज़ न थियनि हिन ॻाल्हि ते हा न साईं बसि इहो ई आहे सफ़ाई ईमान आहे बसि जेतिरो थी सघे सफ़ाई रखनि माण्हू बिल्कुलु सर भाइरनि खे सर असांजे लाइ को हुकुम काम हुजे मुंहिंजे लाइ को हुकुम काम आहे त ॿुधायो सर मां अचां हाज़िर सर थैंक यू सो मच मौला अली मदद सर मौला अली मदद इहे दोस्त इहे कॉलर्स इहे कचहरियूं हाल हिकिड़ो फील थींदो आहे दिलि वारा माण्हू प्यारा माण्हू मोहबती माण्हू रेस्पेक्ट ॾियण वारा माण्हू रेस्पेक्ट वठण वारा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि त दिलि चवंदी आहे हिननि खे दुआऊं ॾिजनि इहो माण्हू कमायो पंहिंजी न इहा कमायो सो वेल हलंदासीं हिकिड़े ब्रेक खां पोइ वापसि कचहरी कंदासीं काॾे न वञिजो रहजो असां सां गॾु वेलकम आवाज़ नथो अचे सर वेलकम सर वेलकम बैक तव्हांखे शो में वेलकम चऊं था आई एम गेटिंग कॉल्स इन अ ब्रेक में हिकिड़ी कॉल हुई सो हिकिड़ी आदि ॻाल्हाए थो हस्बैंड जो नालो मज़हर आहे मज़हर इज़ सो ब्यूटीफुल हुन हस्बैंड इलाही ख़ूबसूरत आहे मां एॾो ख़ूबसूरत न आहियां सो वाई वुड आई बि ख़ूबसूरत छोकिरियूं थींदियूं आहिनि ऐं जेको मज़हर जो नालो हूंदो आहे उहो ऑलवेज़ अमेज़िंग हूंदो आहे डोंट वरी मज़हर इज़ मज़हर सर मैम मज़हर इज़ मज़हर डोंट वरी So you can call us number 02135388202 they call कर सको था and thank you so much for your love thank you so much for your kind response your calls your feedback you guys are such amazing so I want you to call guys again and be the part of the show and so right now we have a call जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा याली मदद मौला अली मदद दादा केर
अब्दुरहमान आओ अब्दुरहमान छा हाल आहे? ख़ुशि आहे? तबियत ठीकु आहे? खैर अमन दुआ अलाह असां तूं ख़ुशि आहे? ठीकु ठाक आहे? सभु ख़ैर लॻो पियो सर। तव्हांजो हलवाल छा ख़बर चार आहे? छा हाल वाल आहे? हाल वाल ॿुधायो, टॉपिक ॿुधो न तव्हांजो सर। सर टॉपिक त ख़ैर आहे, टॉपिक त बहानो हूंदो आहे तव्हां कचहरी जी ॻाल्हि। सफ़ाईअ ते कई आहे, सफ़ाई केतिरो ज़रूरी आहे? सफ़ाई सही ज़रूरी भलो आहे, वरना सफ़ाई लाज़मी आहे। सफ़ाई सुठी ॻाल्हि आहे करणु, सफ़ाई बिल्कुलु सिहत आहे। हा सुकून ईंदो आहे, सुकून ईंदो आहे सफ़ाई सां। सफ़ा ज़रूरी आहे सर। सफ़ाई सम्झो त मां सफ़ाई हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, नेमत आहे, उन में बरकत आहे। सफ़ाई भलो आहे। सफ़ाई निसफ़ ईमान आहे। उस सम्झनि चयो आहे त सफ़ाई ईमान आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईमान। सफ़ाई सिर्फ़ु इहा न आहे त सफ़ाई हथ पेर बिल्कुलु करणु घुरिजनि ऐं इंसान अंदरि नियत साफ़ हुजे ऐं कंहिं लाइ बुरो न सोचे। हा इहा बि सफ़ाई आहे। को दुश्मन हुजे, को सॼो बुरो माण्हू न सोचे, अलाह ख़ैर कंदो। ॿियो ॿुधायो ख़ैर आहे? ॿियो सभु ख़ैर लॻो पियो। तव्हांजो हलवाल छा ख़बर चार आहे? छा हलवाल आहे? बसि हाणे गर्मी अची वई आहे, हाणे थधिड़ी घटिजी वई आहे। बाबा 7 पारा लॻंदा। 7 पारा थी विया आहिनि? 7 पारा 7 पारा अञा न थिया आहिनि, पर हाणे कॾहिं थींदा उहो त ॿुधायो। 7 पारा कीअं थींदा आहिनि ॿुधायो? ओ 7 पारा साईं हाणे ईअं थींदा जो माना 7 ॾींहं ॿिया गुज़रंदा, 7 ॾींहं ॿिया 14 ॾींहं गुज़रंदा, पोइ 7 पारा थींदा। अच्छा 7 ॾींहं हिकिड़ा गुज़रंदा, पवंदो वरी 7 ॾींहं ॿिया, वरी 7 खां पोइ वरी 7 पारा थींदा। माना 15 तारीख़ गुज़रंदो, पोइ पारा हणंदो। अच्छा 15 जनवरी 15 फरवरी खां पोइ? हा जनवरी 15 जनवरी खां पोइ त माना हाणे ॿ पारा लॻा हूंदा न? माना 2 पारा लॻी विया आहिनि न हाणे? हा बिल्कुलु बिल्कुलु। बाक़ी 5 पारा लॻल आहिनि। फेबररी में पूरा कंदो इहो। पर गानो ॿुधायूं तव्हांखे हिकिड़ो इंडिया जो। ॿुधायो। टिप टिप बरसा पानी, पानी में आग लगाई, आग लगी दिल में तो दिल को मेरी याद आई। हा चलो चलो ठीकु आहे। थैंक यू सर, थैंक यू सो मच। टिप टिप बरसा पानी ॾाढा टिकटॉक त ॾिठा हुननि ते। यू कैन कॉल इस नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था। असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, कॉल करे सघो था। ऐं चाहियां त सभिनी दोस्तनि जी कॉल्स वेठा पंहिंजे प्रोग्राम में फरमाइशूं कचहरियूं हाल 2 पारा लॻी चुका आहिनि। बाक़ी 5 7 7 7 5 35 अञा 35 ॾींहं आहिनि। माना फेबररी बि सॼो माना अब मार्च में वञी मौसम बहितर थींदी, गर्मी हल्की फुल्की स्टार्ट थींदी, वरी अप्रैल में रमज़ान शरीफ़ स्टार्ट आहे, सो मई में ईद आहे। सो बहरहाल ॾिसूं था छा करिणो आहे, छा हलवाल आहे, छा ख़बर चाहे। यू कैन कॉल अस नंबर आहे 0213538822 ते कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो, असांजे प्रोग्राम में कचहरी कयो, हलवाल कयो ऐं ॾाढो मज़ो ईंदो। जेके दोस्त असांखे कॉल कनि था, सफ़ाई जे बारे में हर को मुतफ़िक़ आहे। सफ़ाई निसफ़ ईमान आहे। सफ़ाई करणु घुरिजे, हथ पेर, पंहिंजो फेस, पंहिंजा लटा कपिड़ा ऐं उन खां अलावा पंहिंजो अंदरि बि साफ़ु करणु घुरिजे। अंदरि ज़रूरी आहे पंहिंजो साफ़ु करणु घुरिजे। नियत साफ़ु हुजे, कीनो न हुजे, हसद न हुजे, साड़ न हुजे, इहो न हुजणु घुरिजे। इहा हिकिड़ी वॾी जेलसी चवंदा आहिनि, हिकिड़ी वॾी वर्स्ट ख़तरनाक बीमारी आहे जंहिंमें माण्हू पाण वेठा हूंदा। सो हिकिड़ी कॉल आहे असां पंहिंजे प्रोग्राम जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु था ॻाल्हायो? किथां कॉल कई आहे? यार मुनीर थो ॻाल्हायां हैदराबाद खां। जी मुनीर भाई, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? दुआ सां पहिरां ताला स्टेशन ते रक्षा रूप में बीठो आहियां। यको पिया अचो? छा कजे, हैदराबाद अचण ई कोन थो थिए। मौसम कीअं आहे? ज़बरदस्ती आहे, ॾींहं जो रोशनी तेज़ आहे, राति जो थधि पवंदी हूंदी सर। बिल्कुलु सही था चओ, थधि पवे थी। अञा 5 थधि पए ॾींहं जो बड़ी करे। अच्छा अञा 7 पारा लॻंदा हाणे 2 पारा लॻी विया आहिनि, बाक़ी 5 आहिनि। बाक़ी 5 सही ख़बर आहे न इहा मूंखे? न सही था ख़बर हा न। छा पिया कयो हाणे? किथे बीठा हो हैदराबाद में हाणे? हैदराबाद घर आया आहियूं। अच्छा सही आहे। अच्छा किथे रहंदा आहियो तव्हां? कहिड़े एरिया में? असांजे पतो किलो आहे न हेठि 3 नंबर तला। अच्छा हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। हेॾे त खुलियल मैदान लॻो पियो आहे, थधि हूंदी ठाहू की हाणे? हा हींअर बि थधि हींअर वधी वई आहे। हा वधंदी बिल्कुलु। ऐं सर हुन जे बारे में छा चवणु चाहींदो? सफ़ाई रखी आहे टॉपिक, सफ़ाई जे बारे में। सफ़ाई लाज़मी आहे, ज़रूरी आहे। सफ़ाई निसफ़ ईमान आहे। सही अधु ईमान आहे। सही था चओ। हा सफ़ाई लाज़मी आहे। पाड़े ओड़े में गंद किचिरो सॼो साफ़ करणु घुरिजे। वेरी गुड सर, तमामु सुठी ॻाल्हि, वेरी गुड। तो तव्हां कंदा आहियो साफ़ सर? प्लीज़ महिरबानी करे कंदा? बिल्कुलु। मुंहिंजो घर आहे अॻियां, सुबुह जो उथी फजर जो ॿुहारी ॾींदो आहियां, हुते किचिरो विचिरो सॼो खणंदो आहियां। वेरी गुड सर, प्राउड ऑफ यू सर, वेरी गुड। ऐं सच में तव्हां ते फ़खुर थो थिए, प्राउड ऑफ यू। जी थैंक यू सर। यार तव्हांजी ॻाल्हि सही आहे सर। हैदराबाद अचणु थिए ई कोन थो। हैदराबाद मूंखे ॾाढो वणंदो आहे, पर अक्सर करे हैदराबाद मां गर्मियुनि में घणो ईंदो आहे।
जॾहिं मां सफ़ा हिते थकिजी पवंदो आहियां, चवंदो आहे मूंखे 2-3 ॾींहं रेस्ट खपे, त पोइ आउं ईंदो आहियां, पोइ इहो वाधूवार रोड ते या ऑटोबान रोड ते आउं बिल्कुलु सिर्फ़ु वॉक कंदो आहियां, घुमंदो आहियां, हवा खाईंदो आहियां, ॾाढो मज़ो वठंदो आहियां। ऐं मूंखे हिते घर बि आहे। हा त चाहियां पियो मथे घर आहे मुंहिंजो, हवा ववा खाओ, हैदराबाद जी राति जो ॾिसो कहिड़ी गर्मी। न न इंशाल्लाह सर, ज़रूरु चकर हणबो, इंशाल्लाह। थैंक यू सो मच सर, मेर लख कुर्बा, थैंक यू सो मच, थैंक यू। सो वेल, इहे कॉल्स आहिनि, इहे दोस्त, इहे भाइर, इहे मोहबती माण्हू, इन्हनि जी इन्विटेशन्स, उन जूं दावतूं, इहे सच पुछो तव्हां माना ॾाढा भला माण्हू, ॾाढा भला इंसान हो जेको एॾो प्यार सां मोहबत सां ॿुधायो था। ऐं इहो हिकिड़ो मोहबत ऐं प्यार असां वटि ई आहे, सभिनी वटि हूंदो, ऐं तव्हां वटि हिकिड़ो विरसे में मिलियल आहे इहो प्यार मोहबत चइबो आहे न। सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हांजी कॉल्स ईअं फीडबैक मिलंदो आहे, त ॾाढो सुठो लॻंदो आहे। ॿिया दोस्त वेठा आहिनि हिन वक़्तु टीवी जे साम्हूं, शर्मायो न, जल्दी कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो, ॾाढी ख़ुशी थींदी, ॾाढो मज़ो ईंदो जेके तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कंदा, अटेंडेंस आणंदा। सो छा कजे। ऐं जेको आहे हिकिड़ी कॉल आहे असां वटि। जी सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मदरबा कहिड़ा हाल आहिनि? सभु ख़ैर, ठीकु ठाक। केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? जी असां गुरसोन आलमानी फोन कई आहे, ज़िला हैदराबाद खां। आलमानी साहब कीअं आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्लाह जो करम लॻो, तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो। छा कंदा आहियो सर? जी असीं मज़दूरी कंदा आहियूं। अच्छा, छा स्टडी कंदा आहियो ब्रो? जी छा स्टडी कंदा आहियो तव्हां? जी सर असीं मज़दूरी कंदा आहियूं। अच्छा, मज़दूरी कंदा आहियो। अच्छा, तमामु सुठी ॻाल्हि आहे। तव्हां मज़दूर, अल्लाह साईं जो चवंदा आहिनि पहिरियों दोस्त आहे, पोइ अल्लाह साईं जो दोस्त आहे। जी जी। ऐं तव्हां जेको मज़दूरी, मां उन्हनि माण्हुनि खे सच थो ॿुधायांव, इहा दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायांव, मां जेके मज़दूर हूंदा आहिनि न, उहे यार एॾी हिलाल जी कमाई खाईंदा आहिनि, जेका महिनत कंदा आहिनि उन्हनि खे पैसा मिलंदा आहिनि, उहे अलाह जा पोरियत अलाह जो दोस्त हूंदा आहिनि। सो तव्हां ॾाढा सुठा इंसान हूंदा, आहियो बि सही। ऐं पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइजो सर प्लीज़। जी जी सर, जी बिल्कुलु। ऐं अॼु टॉपिक आहे फरमाइश तव्हांजी कहिड़ी हूंदी, ॿुधायो छा चवणु चाहींदो? जी असांजी फरमाइश पूरी कंदा? छो न कंदा सर, बिल्कुलु कंदासीं, ॿुधायो त सही तव्हां। जी तो असांखे मरहूमा फौजिया सुमर जे रात में गानो ॿुधाईंदो। मरहम फौजिया जो कोशिशि कंदासीं, को कलाम जेकॾहिं असां वटि आहे त बिल्कुलु प्ले कंदासीं। ॿियो हिकु काम असांजे लाइ, ॿियो कमकार जेको बि हुजे त असीं हाज़िर आहियूं सर। जी सर, थैंक यू, महिरबानी सर, लव यू, थैंक यू सो मच सर, लव यू। ओके ओके, थैंक यू। कॉल आहे असां वटि। सो वेल, थैंक यू सो मच गाइस। यू कैन कॉल अस, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, 7 to 9 विद मज़र सितार में शामिल थी सघो था। ऐं तव्हांजी कॉल अचनि ॿियूं कॉल वेठो था पंहिंजे प्रोग्राम में, जल्दी कॉल कयो, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे जेके दोस्त असांखे कॉल कंदा आहिनि, ऐं उन लाइ गाना बि प्ले कयूं था, गाना बि प्ले कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में, फरमाइशूं बि उन्हनि जूं हूंदियूं, उन जा मैसेजिस बि हूंदा, ऐं हिक ॿिए खे एप्रिशिएट कंदा आहियूं, हिक ॿिए जो सहारो बणंदा आहियूं, हिक ॿिए जी सपोर्ट कंदा आहियूं। को किथे फाथल आहे, को टेंशन में आहे, कोई स्ट्रेस में आहे, ऐं चाहियां थो 2 कलाक वेहो त पाण लाइ कचहरी बि हल थिए, कुझु गाना ई ॿुधायां, तव्हांजी स्ट्रेस बि घटिजी वञे। मसला मसाइला सभिनी खे आहिनि, टेंशन स्ट्रेस सभिनी खे आहे। कोशिशि करे माण्हू प्यार ऐं मोहबत में रहे त तमामु सुठी ॻाल्हि आहे। सुठे तरीक़े सां रहणु घुरिजे ऐं ॾाढो सुठो लॻंदो सुठे रहे त हिक ॿिए सां शेयरिंग कजे। हिकिड़ी कॉल बि आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं मुंहिंजा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? नबी बख्श मंगला साईं, रहीम यार खान खां। नबी बख्श मंगला साहब किथां, कहिड़े शहर खां? रहीम यार खान। रहीम यार खान खां। रहीम यार खान खां। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? ठीकु अल्हम्दुलिल्लाह साईं। कीअं बि गुज़रे टाइम, कीअं बि गुज़रे वक़्तु सर? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ठीकु सर। छा कंदा आहियो साईं मुंहिंजा? जी अवां छा कंदा आहियो साईं? ज़िमेदारो कंदा आहियूं। अच्छा माशाल्लाह, सही सही तमामु। पोइ छा मौसम कीअं आहे तव्हां ॾे सर? मौसम साईं ठीकु आहे, ठंड पए पई। अच्छा, ठंड आहे साईं? थधि आहे न सर? अञा हलंदो सर, अञा 5 पारा पोइ थियनि, फेब्रुआरी सॼो हलंदो। फेब्रुआरी मार्च जे पहिरें हफ़्ते में वञी करे मौसम बहितर थींदी, ॿाहिरि ई मौसम अचणी आहे न वरी पोइ। जी जी। हा, छा फरमाइश आहे सर? टॉपिक रखियो आहे पंहिंजे प्रोग्राम में, सफ़ाई जे हवाले खां मां छा चवणु चाहींदो? सफ़ाई साईं ठीकु आहे। छा चवणु चाहींदो तव्हां सफ़ाई जे बारे में? छा चवणु चाहींदो माण्हुनि खे सफ़ाई केतिरी ज़रूरी आहे, छो ज़रूरी आहे, छाजे करे आहे? सफ़ाई से बीमारी जे लाइ ज़रूरी आहे सफ़ाई रखणु। सफ़ाई न सिर्फ़ु ईमान आहे सर। जी हा। ऐं सफ़ाई साफ़ रहणु घुरिजे, सफ़ाई करणु घुरिजे। पाड़े ओड़े में गंद कचिरो आहे कुझु बि, उनखे अलावा सर तव्हां अंदाज़ो कयो त हथ साफ़ कयूं था, केॾी सुठी ॻाल्हि आहे। जरासीम मरी था वञनि, माण्हू हरू भरू कंहिंसां माना हिकिड़ो दरवाज़ो आहे, अंदाज़ो कयो की ऑफिस जो दरवाज़ो आहे, उनखे 50 माण्हू खोलींदा, हर कंहिंजा पंहिंजा हिकिड़ा आहिनि, जिन करे बीमारियूं थिए थियूं। इन करे सफ़ाई ज़रूरी आहे साईं। फरमाइश आहे साईं काई मुंहिंजी तव्हांजी? जी जी हा साईं। ॿुधायो। गानो बि ॿुधायो साईं, जलाल जो। अच्छा त ॿुधायां, चलो सर ठीकु आहे, तव्हांखे जलाल साहब जो गानो ॿुधाईंदासीं सर। बिल्कुलु, महिरबानी। थैंक यू सर, थैंक यू सो वेरी मच, थैंक यू सो वेरी मच ब्रो।
हो अच त ॿुधायां तोखे दिलबर मोहब्बत कीअं कबी आहे मोहब्बत हीअं कबी आहे। एक्चुअली जलाल टंडे साहब जो कलाम ॾाढो मज़ेदार हो, रीमेक हुयो आसिम अला ॾाढो बहितरीनु। जलाल साहब जो ई वोकल हो, हुनखे थोरो कमु कयो हुन आसिम अला, ॾाढो सुठे तरीक़े सां हुन ठाहियो जेको। ऐं यू कैन बी द पार्ट ऑफ द शो, यू कैन सेंड अस योर मैसेजेस फीडबैक, ऐं ॾाढो सुठो लॻंदो जेके तव्हां असांखे मैसेजिस कंदो, कॉल कंदो, फीडबैक ॾींदो, ॾाढो सुठो लॻंदो। सो सच पुछो इट्स रियली अमेज़िंग। ऐं जेको आहे गाना भी प्ले कंदा तव्हां लाइ साड़ भाई गाना। सो जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था। अच्छा उनखे अलावा कराची वारा असांखे कॉल करे सघंदा, गुलशन अजीज वारा कॉल करे सघंदा, बेटा ये बात, रैबा सिटी, गुलशन चौरंगी, गुलशन जोहर वारा, शाह फैसल वारा, उनखे अलावा शाहरा फैसल वारा, ऐं नाज़माबाद वारा, बफर ज़ोन वारा, हैदरी वारा, ऐं जिते जिते बि रहो था, जिते जिते बि दोस्त आहिनि जेके प्रोग्राम ॾिसनि था, उहो बि असांजे प्रोग्राम में कॉल करे सघंदा, असांजे प्रोग्राम में अटेंडेंस हणी सघनि था। सो असांजे शो में शामिलु थियो, असांजे शो में कॉल कयो, असांजे शो में फीडबैक ॾियो, सच पुछो त ॾाढो सुठो लॻंदो। ऐं जेको आहे इहे मोहबतूं ॾियो, मोहबतूं वठो, मोहबतूं विरायो, ऐं मोहबतूं विराइण तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेतिरो थी सघे इंसानु सुठो हुजे, ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। इट्स अ ग्रेट 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 फीलिंग। सो राइट नाउ वी हैव अ कॉल। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? आसिफ सुमरो। आसिफ सुमरो साहब किथां? जैकाबाद। जी जैकाबाद खां। आसिफ सुमरो साहब छा हाल वाला, छा ख़बर? जैकाबाद वाल ॾियो, मौसम कीअं आहे सभु खां पहिरियों? अल्हम्दुलिल्लाह सही आहे, सुअर हुआ पंहिंजे हिसाब सां मौसम फर्स्ट क्लास आहे। हा मौसम सुठो आहे। तव्हां अक्सर करे ॾाढियूं गर्मियूं थींदियूं आहिनि, तव्हांजे हिसाब सां थोरो एंजॉय कंदा हूंदो सियारे खे तव्हां बि? जी जी हा, गर्मी बेहतर थी 2-3 महीना थी रहिया आहियूं। जैकाबाद गरम गरम इलाइक़ो आहे। असां ॾाढो गरम इलाइक़ो, मां आयो आहियां जैकाबाद, इलाही दफ़ा आयो आहियां जैकाबाद में। जी जैकाबाद गरम आहे बिल्कुलु, इंजॉय कंदा आहियूं असां हिन टाइम बराबरि, फी घटि आहे। अच्छा जी जी सर छा चवणु चाहींदो तव्हां शो में कॉल कई आहे? अॼु टॉपिक हुयो सफ़ाई इलाही ज़रूरी आहे, छा चवणु चाहींदो? सफ़ाई सर निस ईमान आहे, असां पाण बि चऊं, पाड़े वारनि खे बि ॿुधायूं सफ़ाई कयो, इहा बहितर ॻाल्हि आहे। दर जॻह गंद जो कचिरो आहे या पाणी जो दॿो आहे, उहा पंहिंजो सफ़ाई लाज़मी आहिनि। सर सफ़ा ज़रूरी आहे, तमामु बिल्कुलु तमामु ज़रूरी आहे। जी जी अच्छा सही, बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि आहे। का फरमाइश आहे तव्हांजी? सर गानो हिकिड़ो ॿुधायो मंदूर कचिराणी जे हवाले। कहिड़ो सर? मंदूर साहब जो? चलो मंदूर साहब जो हिकिड़ो फेवरेट कलाम आहे मुंहिंजो, मां कोशिशि करे तव्हांखे ॿुधायां थो। हीउ कंहिंजो घरु आहे मुंहिंजे रस्ते में, मुंहिंजो फेवरेट आहे, ॾाढो फेवरेट आहे। हिन जो मां रीमेक ज़रूरु ठाहींदुसि, वीडियो ठाहींदुसि इंशाल्लाह। जी जी थैंक यू सर, थैंक यू सो वेरी मच ब्रो, थैंक यू सो मच। सो वेल थैंक यू सो मच सार एज़ वेल यू। त फाइनली असां हिकिड़े ब्रेक ॾे न पर हिकिड़े गाने ॾे हलंदासीं, गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं, तव्हांजा मैसेजिस फीडबैक पढ़ंदासीं। सो आउं सभिनी खे चवंदो काॾे न वञिजो, रहजो असां सां गॾु। असां हीअं वियासीं, गाने खां पोइ वापसि अची ईंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक टू शो में तव्हां ख़ुशामदी भली कार। उम्मीद कयां एंजॉय कयो हूंदो। तव्हां ब्रेक थियो आहे, असां ब्रेक खां पोइ कचाए वापसि आयासीं। तव्हां यू कैन कॉल अस, नंबर आहे 021353888। तव्हांखे स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे, तव्हां हुन ते कॉल कयो, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं असांजे प्रोग्राम अटेंडेंस खणी सघो था। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी त जेके जेके दोस्त असांजे प्रोग्राम में शामिलु थियणु चाहिनि था, दे कैन कॉल अस, नंबर आहे 021353888 ते कॉल करे सघो था। अॼु असांजो टॉपिक आहे सफ़ाई जे हवाले खां। सफ़ाई केतिरी ज़रूरी आहे, सफ़ाई छो ज़रूरी आहे, छाजे करे ज़रूरी आहे? ऐं चयो वेंदो सफ़ाई निसफ़ ईमान आहे, ऐं सफ़ाई इलाही ज़रूरी आहे। मां जेकॾहिं कोविड में हिकिड़ो नंढिड़ो हिकिड़ो तजुर्बो कयो त आऊं जेकॾहिं माना दरवाज़े खे बि तरीक़े सां पियो खोलियां ऐं जेको हथ बार बार धोऊं पिया या सैनिटाइज़ कयूं, वाट एवर जेको बि आहे, ऐं साफ़ु सुथरा थांवा हुजनि, साफ़ु सुथरो न, पोइ इलाही खोड़ मां रियलाइज़ कयो यार हिकिड़ी शइ रियलाइज़ ज़रूरु कई त यार असांखे न ॿियूं खोड़ सारियूं जेके रेगुलर वायरल बीमारियूं थींदियूं, डिज़ीज़ थींदियूं, उहे कोन पिया थियनि। त सफ़ाई जो एतिरो वॾो फ़ाइदो पियो त माण्हू साफ़ु सुथिरो रहे ऐं पाड़े ओड़े में गंद कचिरो जेको बि आहे साफ़ु करे। ऐं अक्सर करे असां मतिलबु ईअं कॾहिं कॾहिं विसरी वेंदा आहियूं थांवा धोअण, कॾहिं कॾहिं असांजी मानी ईअं ई पई हूंदी आहे। त कोशिशि करे सफ़ाई ज़रूरु रखियो, ऐं तव्हांखे एडिक्शन थी वञे सफ़ाई, तव्हां एतबार कयो, तव्हां ॾाढी लाइफ पुरसुकून ऐं मज़ेदार थी वेंदी आहे। सो वेल आउं चाहियां थो जेके जेके दोस्त वेठल आहिनि, जेके जिते बि जहिड़नि शहरनि, नंढनि शहरनि में, वॾनि शहरनि में जिते बि वेठल आहिनि, के मानी खाई रहिया आहिनि, के मानी जी तयारी आहे, के घरों हाणे आया आहिनि, के ड्राइंग रूम वेठल आहिनि, के चांहि पी रहिया आहिनि, के होटल ते वेठल आहिनि, के कचहरी था कनि दोस्तनि सां, के उताक ते वेठल आहिनि, के हॉस्टल ते वेठल आहिनि, किथे वेठल आहिनि, यू कैन कॉल अस। ऐं तव्हां सां कचहरी करणु ॾाढो मज़ो ईंदो आहे, डायरेक्ट 1-to-1 डायरेक्ट इंटरेक्शन थींदो आहे। त लिटरली बिलीव मी इट्स अमेज़िंग। तव्हां सां कचहरी थींदी आहे, तव्हां सां हाल वाल थींदो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं
जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। सच पुछो मां हिकिड़ी कोशिशि कंदो आहियां तव्हां डायरेक्ट इंटरेक्शन थिए ऐं डायरेक्ट तव्हांजा ख्वाब ख़्याल कचहरियूं तव्हां छा पिया सोचो, छा अप्रोच आहे शयुनि जे बारे में। सो असां तव्हांजा आहियूं, मां स्पेशली तव्हांजो आहियां। सो छा कॉल आहे, मां तव्हांजो आहियां ऐं तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे सपोर्ट कंदा कयो, पंहिंजे आर्टिस्टनि खे सपोर्ट कंदा कयो, उहे तव्हांजे लाइ कुझु करणु चाहींदा आहिनि। तव्हांजे लाइ ई तव्हांजे करे हिते हूंदो, तव्हां जेतिरो प्यारु ॾींदव या फीडबैक ॾींदव या मैसेज कंदव। त हिकिड़ो दोस्त आयो मुंहिंजे, मां तव्हांखे हिकिड़ो किस्सो थो ॿुधायां तव्हांखे न। मुंहिंजे हिकिड़ो दोस्त आयो त उहो मूंखे कॉल पियो करे त मां हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहियो आहे ऐं मूंखे माण्हू सब्सक्राइब नथा कनि ऐं मूंखे त यार वञे छा थो चए माण्हुनि जो। चलो ठीकु आहे, जेकॾहिं थोरो माना सब्सक्राइब करे छॾंदा, हिकिड़ी एप्लीकेशन आहे सब्सक्राइब करे छॾियूं त वेंदो छा हुननि जो, कहिड़ा हुन जा पैसा लॻंदा। ठीकु आहे, इंटरनेट हूअं यूज़ कनि था, थोरो 2 मिंट ॾिसी वठंदा, मुमकिन आहे का सजेशन ॾेई वठनि, का ॻाल्हि करे त मुंहिंजो सिस्टम चए हली पवंदो, मुंहिंजो रोज़गारु हली पवंदो, कुझु बहितर करे सघंदो, कुझु बहितर शइ ठाहे सघंदो। पोइ मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी वणी हुनजी। त असां अक्सर वञे एॾो केॾो माना हिकदमि असां कंहिं ते तनक़ीद कंदा आहियूं, हिकदमि कंहिं ते क्रिटिक्स कंदा आहियूं, हिकदमि कंहिंखे जजमेंटल थी वेंदा आहियूं, जज माना का कॉमेंट ॾेई छॾंदा आहियूं। त असां समटाइम न कंहिंखे स्पेस ज़रूरु ॾियूं, असां कंहिंखे टाइम ज़रूरु ॾियूं ऐं उनखे थोरो पंहिंजो प्रूव करण लाइ बि टाइम ज़रूरु ॾियूं। ऐं जॾहिं को पंहिंजो माण्हू सपोर्ट न कंदो आहे त ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे ऐं इट्स रियली हर्टिंग। ऐं इहे दैट्स ट्रू, जेके ॻाल्हियूं कयूं त मूंखे अंडरस्टैंड आहे, मूंखे फील बि थियो त ही इज़ राइट एंड ही इज़ सेइंग वट एवर ही इज़ सेइंग, हुनजी ॻाल्हि में वज़न हुयो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तइ कजे, जॾहिं को बि ग़लति माण्हू, केतिरो बि ग़लति माण्हू हुजे, केतिरो बि तव्हां दुष्ट माण्हू आहे, उहो सही ॻाल्हि करे सघे थो। दैट्स ट्रू, दैट इज़ ट्रू, आई बिलीव। ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं ज़िंदगी जूं, खोड़ सारा कड़वा सच, खोड़ सारियूं कड़ियूं ॻाल्हियूं, खोड़ सारियूं ॾुखियूं ॻाल्हियूं मूंखे अहिड़ा माण्हू ॻाल्हि सम्झाए विया आहिनि, शायदि मां ज़िंदगी कॾहिं उमेद बि न कई। ऐं बुरे वक़्तु हिकिड़ो न अक्सर हलंदो आहे टिकटॉक ते, सोशल मीडिया ते, बुरे माण्हू जी उहा ई ॻाल्हि आहे त हमेशह बुरे वक़्त में कमु ईंदो आहे। सो इहा बि ॻाल्हि आहे त जिन माण्हुनि खे असां मतिलबु इग्नोर कंदा आहियूं, जॾहिं उन माण्हुनि खे फील न कराईंदा आहियूं ऐं उहे ई जॾहिं कॾहिं ॾुखे वक़्त में कमु ईंदा आहिनि त सच पुछो ॾाढो शर्म बि महसूसु थींदो आहे ऐं पोइ का ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त बुरो माण्हू कॾहिं कॾहिं बुरे वक़्त में कमु अची वेंदो आहे। माण्हुनि जी इज़त कयो, माण्हुनि सां प्यारु कयो, माण्हुनि खे पंहिंजे खणी कोशिशि कयो ऐं कंहिंजे कमु ज़रूरु अचो। तव्हांजो वजूदु, तव्हांजो हिते हुजणु जेकॾहिं कंहिं माण्हू जे कमु अचे थो त दिस इज़ वेरी अमेज़िंग, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सो आउं त ईअं चवंदुमि त माण्हुनि जे कमु अचो, माण्हुनि सां मुहबत कयो, माण्हुनि सां प्यारु कयो ऐं माण्हुनि जे कमु ज़रूरु अचो। दिस इज़ ब्यूटिफुल, दिस इज़ अमेज़िंग। वॉट एवर यू डोंट नो योर डेस्टिनेशन, यू डोंट नो योर डेस्टिनी, यू ऑलवेज़ वर्क हार्ड एंड बी फोकस, बी डिटरमाइंड, बी हेल्पफुल। ऐं तव्हां चङा ई कयो त दरिया में उछले छॾियो। आई नो आई हैव सो मेनी एग्ज़ाम्पल्स इन माई लाइफ, ऐं जॾहिं मां पंहिंजी ज़िंदगीअ जो एक्सपीरियंस ॾिसंदो आहियां त मां छा कयो, मूंसां छा थियो। सो इट्स ओके, आई ऑलवेज़ हमेशह इहे ई सोचंदो आहियां अॻिते हल मज़र का ॻाल्हि न आहे, तुंहिंजी डेस्टिनेशन इलाही अॻिते आहे, डोंट वरी, यू नेवर गिव अप। सो हिकिड़ी कॉल आहे जी, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी अदा, जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? अदा मज़र रानीपुर खां थो ॻाल्हायां, मज़र सां ॻाल्हि करणी आहे। हा मज़र थो ॻाल्हायां अदा। हा मज़र, छा हाल आहे भाउ? सभु ख़ैरु लॻो पिया, ठीकु ठाक। तव्हांजो हलवाल छा ख़बर, छा हाल वाला? करमन मौला जा खेल लॻा पिया आहिनि साईं, ख़ुशि आहियूं। तव्हांजो प्रोग्राम पिया ॾिसूं साईं रानीपुर खां। रानीपुर खां बिल्कुलु तव्हांखे वेलकम चऊं था। भलीकार, तव्हांजो नालो छा आहे साईं? साईं मंठार अली। मंठार अली, वाह वाह मां वाह। मंठार छा कंदा आहियो? बाबा पुलिस में ड्यूटी कंदो आहियां। वाह साईं वाह। कीअं पियो हले कमकार तव्हांजो? सही पियो हले सर, मौला जा करमन ठीकु ठाक पियो हले। अच्छा सही पियो हले, माशाल्लाह। सही। पोइ तव्हां रोड जी ड्यूटी कंदा आहियो या तव्हां थाणे में हूंदा आहियो? सर असां सीटेक में आहियो सर। अच्छा सीटेक में आहियो। सीटेक इज़ अ टेक्निकल टर्म आहे कोई? न बसि हिननि सां गॾु हूंदा आहियूं, महिमाननि सां जेके ॿार आया आहिनि। हा हा सही सही सही, सीटेक वारनि सां बिल्कुलु बिल्कुलु सही सही। ॿियो छा चवणु चाहींदो, शो में कॉल कई आहे मां, छा पंहिंजा तासुरात ॾियणु चाहियो, छा चवणु चाहींदो? तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे। तव्हांजो मौज़ू आहे सफ़ाई नफ़्स ईमान आहे सर। जी बिल्कुलु सही था चओ। पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे घर खे, पंहिंजे गलनि खे, घटियुनि खे साफ़ करणु घुरिजे। सफ़ाई नफ़्स ईमान आहे। बिल्कुलु सही था चओ। जान जिस्म जी बि सफ़ाई करणु घुरिजे, इहो बि ज़रूरी आहे सर। बिल्कुलु सही था चओ सर, बिल्कुलु सुठी ॻाल्हि लॻो, बिल्कुलु इहे ज़रूरी आहिनि। गानो प्रोग्राम असां सर डेली ॾिसंदा आहियूं, तमामु माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम आहे सर। महिरबानी, तव्हांजो लख करोड़ मोहबतूं। को गानो ॿुधणु चाहींदा, फरमाइश आहे तव्हांजी काई? फरमाइश कोन्हे, बसि पंहिंजे मर्ज़ीअ सां जेको ॿुधायो उहो असांखे पसंदि आहे। तव्हांजी तमामु सुठी सिलेक्शन हूंदी आहे, असांखे वणंदी आहे सर। सर इहे तव्हांजी महिरबानी, तव्हांजो प्यार, तव्हांजो मोहबत, तव्हांजा लख थोरा सर। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। थैंक यू सो मच। सो ॾाढो असां सां कॉल थियो, अधे कचहरी कई, हाल वाल कयो। जेके तव्हां बि कुझु करणु चाहियो था, तव्हां बि कुझु चवणु चाहियो था, तव्हां बि कॉल करणु चाहियो था, कॉल कयो। पर कॉल बि तव्हां वठंदा। हिकिड़ो गानो
वेलकम बैक, यस वेलकम बैक टू शो में तव्हां ख़ुशि आमदीद भली कार, तव्हां गानो ॿुधो ऐं ही मंज़ूर सखणी साहब जो मुंहिंजो हिकिड़ो फेवरेट कलाम आहे ऐं मां हमेशह अहिड़ो फेवरेट गीत आहे, मां हमेशह कोशिशि कंदो आहियां यार काश इहो वीडियो मां ठाहियां, पर इंशाल्लाह ज़रूरु न वीडियो ठाहिबो, मुंहिंजो फेवरेट आहे। सो हिकिड़ी कॉल आहे असां वटि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, छा हाल आहे साईं? सभु ख़ैर। सिकंदर साहब ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह साईं, अल्हम्दुलिल्लाह साईं। छा हाल वालनि, छा ख़बर चार सर ज़िंदगी? केरु साईं, वहाँ जो पहली मर्तबा साईं वहाँ में शामिल थिया आहियूं प्रोग्राम में। हा सर, ॾाढी ख़ुशी थी अवां से ॻाल्हायां थो साईं। सर अवां जी महिरबानी, अवां जा लख कुर्ब। सिकंदर साहब छा कंदा आहियो अवां? कुझु पंहिंजे बारे में? रिटायर्ड आहियां साईं। जी सर, रिटायर्ड माण्हू आहियां, आर्किटेक्ट आहियां मां। वेरी गुड सर। आर्किटेक्ट त पोइ इट्स अ वेरी यूनिक फील्ड सर। आर्किटेक्ट तव्हां किथों डिग्री कई आहे सर? साईं उनमें एनडी से साईं। एनडी से साईं? कॾहिं कई एनडी खां डिग्री तव्हां? 78 में साईं, 78 79 सर 78 में आर्किटेक्चर तंहिं वक़्तु फोकस ई न हूंदो, माना हिकिड़ो स्कोप न हुयो, त व्हाई डिड यू चूज़ दिस? साईं असल में वो शौक़ हो मूंखे। हा, बचपन सां मतलब खानदान पूरो कारोबारी माण्हू आहे। हा, तो वहाँ तो थोड़ो यूनिक साईं फील्ड चूज़ कयूं। अच्छा, पोइ बाबा वारनि जो रिस्पॉन्स कीअं रहियो? यूनिक तव्हां तंहिं दौर में? मरे हालत साईं, इलाही सपोर्ट मिली घर सां साईं। अच्छा, हाँ साईं, तव्हां माशाल्लाह इलाही प्रोजेक्ट बनाया। हाणे मुंहिंजो ॿार आहे माशाल्लाह हिन में आर्किटेक्ट में साईं PhD कई आहे। हा हा, हाणे माशाल्लाह पढ़ाए थो साईं अहमद यूनिवर्सिटी में। माशाल्लाह। सर अवां छा चवणु चाहींदव? तव्हांजो हिकिड़ो वॾो एक्सपीरियंस आहे फैमिली जे हवाले खां, बीइंग अ फादर, बीइंग एनालाइज़ कयो त हाणे असां वटि थोरो घटि थियो आहे, अॻे वधीक हुयो त ॿार अक्सर पंहिंजे पीउ मां जी मर्ज़ीअ सां वेंदो हुयो, पोइ चाहे हुन में इंट्रेस्ट हुजे या न हुजे। त व्हाट डू वांट टू से अबाउट दिस सर? साईं पहिला ईअं अॻु में ईअं हो कि साईं माउ पीउ जी ॻाल्हि खे इलाही माण्हू सभु अहमियत ॾींदा हुआ। हाणे ख़बर न ज़मानो छा अची वियो साईं, एतिरी अहमियत न माउ पीउ जी पीउ जी न। हा हा, इहा हक़ीक़त आहे सर, सही था चओ, बिल्कुलु था सच था चओ। वॾी मैटर त इहा ई आहे साईं। सर छा सबबु आहे, छा था सम्झो तव्हां? बसि अल्लाह ताला मिड़े खे नेक हिदायत ॾे साईं, ने पाण जेको माउ पीउ जो कयूं, पंहिंजी औलाद जी पाण खे ॾिसी करे इहे कमु कए त इंशाअल्लाह अल्लाह ख़ैरु करींदो। अल्लाह साईं, अल्लाह साईं त ख़ैरु ई कंदो सर, बिल्कुलु। ॾाढो मतिलबु ॾाढो कंप्लेन ॿुधी आहे सर अक्सर करे। इवन असीं टाइम ई कोन था ॾियूं, जेको पीउ माउ असांखे टाइम ॾिनो हूंदो, असां उहो टाइम कोन था ॾियूं। न साईं हेर बि ॾींदा आहिनि, पर उहो बच्चे वटि टाइम न अॼुकल्ह उल्टो हिसाब आहे साईं। हाँ, उल्टो बिल्कुल। बच्चे वटि टाइम न अॼुकल्ह। Oh, sir, you are right, sir. Anything you want to say, sir? My pleasure. बस अल्लाह मां के खुश रखे साईं। आमीन। अल्लाह साईं अल्लाह के खुश रखे, प्रोग्राम में मां के तरक्की दे साईं। अल्लाह ताला मंजिल उम्र आसान करे। Sir, thank you so much. So nice of you, sir. So kind of you. Love you, sir. So it's really honor for me, Sikandar Saab. Same here. Thank you so much, sir. Thank you. Okay, beta. Okay, Allah Hafiz. So well, be the part of the show. Then sometimes I feel proud and sometimes I feel very happy कि कुछ बहुत सारा मानू जेको हूंदा आहिनि, जैसे आपने सिकंदर साहब ने कॉल की, तो आप बड़े मतलब 78 में आपने आर्किटेक्ट किया है, तो आई वाज थिंकिंग कि ओ माय गॉड, आर्किटेक्ट तब स्कोप ही नहीं था हमारे पास, या तो इंजीनियर या डॉक्टर बने, और आर्किटेक्ट तो इट्स अ वेरी डिफरेंट काइंड ऑफ फील्ड है। तब तो इंफ्रास्ट्रक्चर बनने वाला था, बिल्डिंगें बनने वाली होंगी, उस टाइप पे आपने ये इतना यूनिक फील्ड चूज़ की एंड आपको अच्छा फीडबैक मिला। अल्लाह पाक मेरी ये दुआ है कि अल्लाह पाक आपको सेहत दे, खुशियाँ दे। यही है ज़िंदगी में कुछ, बंदा क्या कहेगा, मतलब सब चीज़ें हैं, देन गाड़ी भी आ गई, घर भी आ गया, बंगला, बट नेक्स्ट व्हाट, आई ऑलवेज थिंक सेटिस्फेक्शन मिले इंसान को। सो थैंक यू सो मच। राइट नाउ वी डू हैव अ कॉल। अच्छा बोल जल्दी कॉल कयो, नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांजे प्रोग्राम अटेंड खणी सघो था। असांजे प्रोग्राम में जेके तव्हां कॉल कंदा, कचहरी कंदा, हल कंदा, त आई एम थैंक यू सो मच। ऐं जेको आहे शेयर द आइडियाज़ एंड से समथिंग अबाउट सफ़ाई ज़रूरी आहे। सफ़ाई न सिर्फ़ु ईमान आहे, सफ़ाई गंद कचिरो जेको बि आहे ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे, सफ़ाई करणु घुरिजे, पंहिंजी सफ़ाई कयो ऐं अंदरि साफ़ु रखो पंहिंजो, ऐं जेको आहे कोशिशि करे कंहिंखे हर्ट न कयो, कोशिशि करे कंहिंखां साड़ न कयो, हसद न कयो। इहा बि हिकिड़ी अंदरि ई सफ़ाई हुजणु ज़रूरी आहे, जेको इट विल मेक यू हेल्दी, इट विल मेक यू हैप्पी एंड विल गिव यू हैप्पीनेस। सो दिस इज द मोस्ट ब्यूटीफुल थिंग आई वुड से। सो ऑलवेज बी हैप्पी, रिलैक्स, कंपोज हुजो ऐं पॉजिटिव बीइंग पॉजिटिव हुजण लाइ केतिरा फ़ाइदा आहिनि, लिटरली यू डोंट हैव आइडिया। मतलब इफ यू थिंक पॉजिटिव, इफ यू डू पॉजिटिव, definitely your life goes very smooth and wonderful. Don't take too much stress, live your life, live your dream, don't hurt anyone, don't blame anyone, whatever going on. One thing I believe, everything happen
for the reason, then I believe it. Literally I believe it. So well, जल्दी कॉल कयो, नंबर 0213538822 ते कॉल कर सको था, असांजे प्रोग्राम में सुधी सको था. You can be a part of the show well, and I am so much happy. तव्हांजो कॉल्स, तव्हांजो फीडबैक अची रहियो आहे ऐं तव्हां लाइ ख़ूबसूरत वीडियोस प्ले कयूं पिया ऐं तव्हां एंजॉय कंदा हूंदा. अॼु आहे छंछरु, सुभाणे आचर. छंछरु ते बि हाणे को दोस्त ॿाहिरि निकिरंदा, डिनर्स कंदा, कचहरियूं कंदा, हाल वाल कंदा. ऐं अॼुकल्ह वरी क्रिकेट जो फीवर लॻो पियो आहे, सीज़न लॻो पियो आहे. एवरीबडी इज़ इन क्रिकेट, बिज़ी इन क्रिकेट. सो उनखे अलावा संडे इज़ अ फन डे, फैमिली डे, डिनर डे. वरी उन खां पोइ मंडे इज़ अ वर्किंग डे. वर्क कमु करणु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे. आई लव वर्क. मूंखे कमु करणु ॾाढो सुठो लॻंदो आहे. आई इंजॉइंग वाइल आई एम वर्किंग. वट एवर आई एम डूइंग, आई एम ट्राइंग टू इंजॉइंग. ऐं हर कम सां जेके दोस्ती करे मज़ो करे कमु कंदो, सच पुछो ॾाढो इंजॉय कंदो, ॾाढो मज़ो कंदो. त हुन कम में बेज़ार थी वेंदा, बोर थी वेंदा. जंहिं कम सां दोस्ती कंदा, कम सां इंजॉय करे कंदा, लिटरली पैशन सां कमु कंदा, ॾाढो मज़ो ईंदो, इंजॉय कंदा. एटलीस्ट वर्स्ट कम यू विल लर्न. ॿियो कुझु बि न मिलंदो, तव्हां सबक़ु ज़रूरु मिलंदो लाइफ में. सो हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ सॼी कंदा. डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक. वेलकम बैक वियर्स. वेलकम बैक टू शो. उम्मीद कयां थो तव्हां गाने खे बि इंजॉय कयो हूंदो. ॾाढो गाने जी हिकिड़ी हिस्ट्री हुई, मुंहिंजी यादि आहे मूंखे. आमिर शाह जो हिकिड़ो गानो कयो होसीं असां ऐं जल्दी शूट कयो होसीं हिकिड़ी लोकेशन ते. आई वॉज द डायरेक्टर, आई वॉज द वन हू डायरेक्टेड दिस वीडियो. हर शइ जी हिस्ट्री आहे. टाइम इज़ रनिंग सो मच फास्ट. टाइमिंग रनिंग सो मच, टू मच फास्ट. एक्ज़ैक्टली टू मच. ख़बर ई कोन थी पई टाइम गुज़रदे. टाइम ॾाढो इंपॉर्टेंट आहे. टाइम ॾाढो क़ीमती आहे. टाइम जी ॾाढो ख़्यालु कयो. टाइम जो ॾाढो अहमियत अथव. ऐं ख़बर न पवंदी साल, 2 साल, 3 साल ईअं त इलाही लॻंदो आहे, बट यू नेवर नो. टाइम इज़ रनिंग सो मच फास्ट. ऐं केरु किथे आहे, किथे हुयो, आई डोंट नो. यू कैन कॉल अस. नंबर आहे 0213538822 ते कॉल करे सघो था. असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था ऐं असांजे प्रोग्राम अटेंड खणी सघो था. ऐं जेको आहे कॉल आहे हिकिड़ी. जी अस्सलाम वालेकुम. हेलो अस्सलाम वालेकुम सर. वालेकुम सलाम. जी सर, शुमाइला पई ॻाल्हायूं और जी शुमाइला, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां कीअं आहियो? सभु ठीकु ठाक. तव्हांजो हाल कीअं पियो गुज़रे ज़िंदगी? छा हाल वाला, छा ख़बर चार आहे? माशाल्लाह ज़बरदस्त ऐं ॾाढी सुठी. सर्दी इलाही आहे, बसि उहो उनजे हवाले सां, मौसम जे हवाले सां बि तबियत बि थोरी ख़राब थी पई आहे. बुखार ज़ुकाम हले पियो, मौसम ख़राबु आहे जी, त सर्दी घणी थी पई आहे त बसि. हा, ॾाढो वायरल थो हले. ॾाढो जंहिंखां पुछां थो कंहिंखे गले में सूरु आहे, ज़ुकाम आहे, बुखार आहे. ॾाढी हालत लॻी पई आहे माण्हुनि सां. छा करे, मौसम अहिड़ो आहे. छा करे, कीअं आहे मौसम? तव्हां ॾे सफ़ा थधि थी पए, पारो पए थो? राति जो इलाही थधि थींदी हूंदी? जी जी बिल्कुलु. हिन महिल बि एतिरो अंधेरो आहे, माना किरे पियो, कोहिड़ो इलाही किरे पियो जो अंधेरो आहे, अॻियां सम्झ नथो अचे त फ़िलहाल. अच्छा, एॾो कोहिड़ो आहे? जी बिल्कुलु. अच्छा, पोइ तव्हां पाणी टिकी कीअं पिया? गैस अचे थी तव्हां ॾे? न आहे, माना काठिन ते. असां ॾे कराची में गैस ई कोन थो. 2 महीना थी विया आहिनि मूंखे डिफेंस में गैस ई कोन्हे का. हालत थी वई आहे. जी उहो बि ॿुधूं पिया त माण्हू चवनि था गैस कोन्हे को. 2 कलाक अचे थो वरी हले वञे थो, या अधु कलाक 3 कलाक अचे थो वरी हले थो वञे गैस. मट शहरनि खां सही आहे असां बहिराड़ी में. न बहिराड़ी सुठी आहे, पर असां तव्हां 2 कलाक छा अचे ई कोन थो. 2 महीना थिया गैस ई कोन्हे असां वटि. जेको आहे भई ॾाढी हालत थी वई आहे. छा कजे? अच्छा, कुझु माण्हू कुझु इलाइक़नि में शायदि 2 कलाक अचे थो, 2 कलाक वञे थो हलियो त पोइ. हा, शायदि इहो हूंदो, कुझु इलाइक़नि में हूंदो. असां ॾे बहरहाल कोन थी अचे. डिफेंस बि हालत लॻी पई आहे. पोइ इलेक्ट्रॉनिक चुल्हा आहिनि, हुन ते जेको आहे माना चांहि था पचायूं, बाक़ी मानी टिकी त थिए कोन थी. छा कजे? अच्छा, अलाह करे गैस अची वञे. हा, दुआ कयो. ॻाल्हायो ज़रूरु, 2 मिंट ॻाल्हायो, कचहरी कयो. हा, टॉपिक जे हवाले खां इहो आहे त जेको आहे सफ़ाई जे हवाले खां छा चवणु चाहींदो? टॉपिक रखो सफ़ाई. माण्हू सफ़ाई कंदो त माण्हू जी पंहिंजी तबियत ख़राब बि नथी थी सघे. छो त सफ़ाई चवंदा आहिनि त सफ़ाई सिहत जे लाइ सुठी आहे. सफ़ाई करणु खपे, माण्हू खे पंहिंजी तड़ करणु खपे, लटा कपिड़ा मटणु खपनि ऐं उन सां ई माण्हू जी तबियत सही रही सघे थी. सफ़ाई निस्बी माना चवंदा. सफ़ाई निस्बी अक्सर करे माण्हू जीअं घरनि जे ॿाहिरां कचिरो पियो हूंदो आहे, घिटिन में अक्सर करे ॾिसंदो आहे. मां वियो आहे न ॻोठनि नंढनि में, त जेके इहे नालियूं हुननि में छापर पियूं आहिनि, साबुण जा रेपर पिया आहिनि, शैम्पू जा रेपर पिया आहिनि, ईअं माण्हू उछलाए छॾंदा आहिनि. को डस्टबिन में कोन थो यूज़ करे. माण्हू थोरो घरनि में बि इलाही किचिरो गॾु करे रखंदा आहिनि, पोइ हुन ते मच्छर थींदा आहिनि. वरी उहे उथी करे इंसान खे अचे हणनि था. त हाणे अॼुकल्ह मलेरिया जो बि इलाही हले पियो. त उहो बि माण्हू खे सफ़ाई करणु खपे, घर जी बि सफ़ाई करणु खपे, पंहिंजी बि रखणु खपे. सफ़ाई गली आहे, हुनमें तव्हांखे किचिरो नज़र अचे थो, हुनखे बि हुनजी बि सफ़ाई तव्हांखे करणु खपे. त सफ़ाई
माना आहे चवंदा आहिनि त उहो करणु बिल्कुलु सही आहे। ऐं वरी ॿी अंदर जी बि सफ़ाई हुजणु घुरिजे, माण्हू नियत साफ़ हुजणु घुरिजे, अंदर साफ़ हुजणु घुरिजे, कंहिंजे लाइ कूड़ कीनो हसद न रखे ऐं माण्हू पॉज़िटिव। जी अॼुकल्ह इहो आहे त माना मुंहं ते मिठो थी ॻाल्हाइबो न आहे, वरी मां माना तव्हां सां त बसि सफ़ा साफ़ सही सही आहे, मां जीअं ॿाहिरि आया थी अंदर आहियां, पर न अॼुकल्ह इहो ई हले पियो त अंदर में ॿी ॻाल्हि रखी माण्हू मुंहं ते ॿी ॻाल्हि करनि था। हा इहो अंदर में इहा ॻाल्हि मुंहं ॿी ॻाल्हि नोमान खिले थो, ईअं आहे नोमान ते वई ॻाल्हि आहे। अच्छा नोमान खे दिलि सां ॻाल्हि लॻी हूंदी। हा लॻे नोमान खे लॻे थी दिलि सां ॻाल्हि, नोमान खिले थो, कैमरा में लिखी वियो आहे। नोमान भाई ईअं कंदा हूंदा थी सघे। हा मूंसां ईअं कंदो आहे, हला थी असांखे ॾिसी सड़े थो, असांखे ॾिसी सड़े थो, असांजो वीडियो फारिद ॾिसी सड़ंदो त हूंदे नोमान। वेल ॿियो छा कुझु गानो ॿुधाईंदो, कुझु चवणु चाहींदो? सॉन्ग ॿुधायां थी। ॿुधायो ॿुधायो। ये बिना है तक मोहब्बत मरी वैया, ये बिना है तक मोहब्बत मरी वैया, ये बिना है अवां बिना का सड़ी वैया, ये बिना है अवां बिना का सड़ी वैया, ये बिना है तक मोहब्बत मरी वैया। वाह 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 वाह, तमामु सुठी। तव्हां हाणे मतिलबु रधो पको वग़ैरह जेको आहे ईअं हो था कयो, तव्हां पाण था कयो जेको आहे? जी सर। रधो पको तव्हां पाण था कयो, माना बाहिनि ते लकड़ीअ ते? हा जी बिल्कुलु। वाह 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 वाह। का फरमाइश आहे त ॿुधायो कुझु? जी फरमाइश त माशाल्लाह बसि सुठा पिया लॻो तव्हां, ऐं मां तव्हांखे सच ॿुधायां त अॼु त मुंहिंजी असांजी टीवी जेका आहे सफ़ा ख़राबु आहे, नथा ॾिसी सघो त पोइ का फरमाइश इन करे नथी कयां। न न का ॻाल्हि न, टीवी ठही वेंदी, जल्दी मिस्त्री खे मोकिलायो, ठारायोसि। अल्लाह साईं तव्हांखे ज़िंदगीअ में। हा ॿुधायो ॿुधायो। जी 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 मूं चयो सुभाणे परीं त इंशाल्लाह सही कराए छॾींदासीं या वठी ईंदासीं ॿी, पोइ इंशाल्लाह वरी ॿिए प्रोग्राम में जॾहिं तव्हां सां ॻाल्हाईंदमि त तव्हां ॾिसी करे प्रोग्राम ॻाल्हाईंदमि इंशाल्लाह। अल्लाह साईं कंदो तव्हांखे ज़िंदगी में ख़ुशियूं ॾे, हर नेमत अता करे। थैंक यू सो मच। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि अल्लाह जमान, थैंक यू सो मच, थैंक यू। सो वेल जल्दी जल्दी कॉल कयो, नंबर आहे 021353882 ते कॉल करे सघो था। ख़ूबसूरत गाना प्ले कंदासीं, कॉल्स बि वठंदा तव्हांजे लाइ, ऐं कोशिशि कयूं था त यको तव्हांजी कॉल्स वेठा जेके इंडियन कॉलर्स जी कॉल्स न वठी सघूं, कोशिशि करे हुन सां डायरेक्ट इंटरेक्शन थिजे, कचहरी थी हाल वाल कजे। हूअं हमेशह को न को गेस्ट हूंदो आहे, कोशिशि कंदा आहियूं गेस्ट बि पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदासीं, ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीक लाइ इंशाल्लाह सरप्राइज़िस हूंदा, सुठो गेस्ट अलाह करे थी वञे, हुनखे लाइनअप लॻो पियो आहे। सो हुन सां बि कचहरी ज़रूरु कबी, हुन सां बि हाल वाल कबा, ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे जॾहिं हुन सां कचहरियूं हाल वाल फीडबैक हुनजी जर्नी जे बारे में कुझु न कुझु ज़रूरु। ऐं सच पुछो न, लाइफ में कॾहिं बि लेट कोन्हे। अब असां सोचंदा आहियूं न हीअ शइ थी वई पोइ छा थींदो, हीअ शइ थी वई छा थी वियो। इट्स नेवर टू लेट। ज़िंदगीअ में का बि शइ लेट कोन करे, इट्स नेवर टू लेट टू स्टार्ट। हमेशह जिते आहियो, जीअं आहियो, जंहिं पोजीशन में आहियो, जंहिं स्टेटस ते आहियो, जंहिं एज में आहियो, पंहिंजी जेको तव्हांजी मंज़िल आहे ऐं कमु कोशिशि करे उहो जंहिंमें तव्हांजी दिलि ख़ुशि थिए, जंहिंमें तव्हां मुतमिन हुजो। तव्हां वेहो त कम से कम रिग्रेट न हुजनि ऐं ख़ुशी में हुजो यार। दिस इज़ द लाइफ एक्ज़ैक्टली व्हाट आई वांट टू से। रेस्पेक्ट योर पेरेंट्स, पीउ माउ जी इज़त कयो, मोहबत कयो, हुन सां टाइम स्पेंड कयो। आई थिंक आई एम अनलकी, शायदि मुंहिंजो टाइम स्पेंड कोन थो थिए, बिकॉज़ मां हिते थो रहां, उहो ॻोठ था रहनि। कॾहिं कॾहिं इन शइ खे ॾाढो रियलाइज़ कंदो आहियां, फैमिली खे टाइम नथो ॾेई सघां शायदि, बिकॉज़ ॾियणु घुरिजे ऐं ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे इहा। ऐं कोशिशि कयां थो हुनखे रिक्वेस्ट कयां हिते अचनि त ॾाढो सुठो, ॿ टे ॾींहं गॾु रहिजी वञनि ॾाढो सुठो आहे। कोशिशि कयो जेके शइ अवेलेबल कंडीशन हुन में ख़ुशि रहण जी कोशिशि कयो। कचहरी बि थींदी रहंदी, हाल वाल बि कंदा रहंदासीं। छो न हिकिड़ो गानो प्ले कजे, गाने खां पोइ तव्हां वापसि कचहरी कजे, काॾे न वञिजो, राजो सां गॾु। वेलकम बैक सर, मोहबत हीअं कबी आहे, मेमोरी यार यादि अची ॾाढो माना ईअं लेट्स कम बैक गाइस, आई नीड टू कम बैक। वेल ईंदासीं, ज़रूरु ईंदासीं, चाचनि मामनि सां ईंदासीं, दौलत मामनि सां ईंदासीं, तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत। सो गाइस यू कैन कॉल अस, नंबर आहे 021353882 ते कॉल करे सघो था। हमेशह यार ऐं सभिनी दोस्तनि खे चवंदो आहियां यार मुंहिंजे लाइ हमेशह दुआ कंदा कयो, अल्लाह साईं कामयाबी ॾे। ऐं मुंहिंजी नियतूं ईअं त ज़िंदगीअ मां कुझु न कुझु करणु थो चाहियां ऐं कुझु न कुझु पंहिंजे माण्हुनि जे लाइ कुझु न कुझु दिलि सां करणु चाहियां। तो राइट नाउ वी हैव अ कॉल। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? जी शाहज़ेब लालखानी मां। जी शाहज़ेब, कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, मज़े में आहियो, तबियत ठीकु आहे? जी। छा चवणु चाहींदो शाहज़ेब, छा कंदा आहियो तव्हां? पढ़ंदा आहियो शायदि तव्हां? जी जी। छा पढ़ंदा आहियो तव्हां? मैट्रिक में। Exactly, then I have a good, sometime I have a very very good memory. I remember you, I remember. छा चवणु चाहींदो सर, छा हाल वाला, छा ख़बर चार? खैर आई हाल वाल। छो मौसम इलाही थधि लॻी पई आहे तव्हां ॾे? जी जी। अच्छा इलाही सी आहे? जी जी। अच्छा मानी छा खाधी आहे? तव्हां कोई सॉन्ग तो ॿुधायो। कहिड़ो ॿुधायां?
कोई भी कहिड़ो को फरमाइश आहे? काई ॿुधायो तव्हां पंहिंजी पसंदि ते। पंहिंजी पसंदि ते माइन बि मैसेज कयो आहे, माइन जी पसंदि ते बि को गानो प्लाई कयूं था। हाणे गानो हलो अॼु त ॿुधायां तोखे दिलबर मोहबत कीअं कबी आहे, मोहबत हीअं कबी आहे। इहो मुंहिंजो गानो पहिरियों शूट थियल आहे। तव्हां छा चवणु चाहींदो? छो अदा छो शाज़ेब सफ़ा ख़ामोश छो? अच्छा गानो मूंखे हिकिड़ो गानो आहे जेको अक्सर करे मां गुनगुनाईंदो आहियां, अक्सर करे किन माण्हुनि खे ॿुधाईंदो बि आहियां। कुझु माण्हू फ़ोन ते दोस्त आहिनि जेके ॻाल्हि कंदा आहिनि। गानो आहे उहो वठी हर हर जनम वरबो, वठी हर हर जनम वरबो, मिठा महराण में मिलबो, ख़तम हूंदा हथी वेंदा, ख़तम हूंदा हथी वेंदा, चिटीअ चांडाण में मिलबो, वठी हर हर जनम वरबो। सोहेल मूंखे ॾाढो वणंदो आहे। जॾहिं इहो मूंखे वठी हर हर जनम वरबो आहे त पोइ मूंखे न सो ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं ॾाढो अमेज़िंग लॻंदो आहे। So well, you can call us. Number is 021-353 ऐं जल्दी कॉल कयो असांजे नंबर ते। जल्दी कॉल कयो, अटेंडेंस खणो, जल्दी कॉल कयो ऐं फीडबैक ॾियो। दादा तव्हां सां मिलां थो, अमित शाह जो मैसेज आयो हुयो, हुनखे रिप्लाई बि कयां। दादा तव्हां सां मिलां थो, आई एम इन द शो, देन मां जीअं शो ख़तमु करे तव्हां सां मिलां थो। बोल ॿी हिकिड़ी ॻाल्हि बि करणु चाहियां त पंहिंजा आर्टिस्ट जेके बि आहिनि, जेके सुठा सिंगर आहिनि, सुठा आर्टिस्ट आहिनि, सुठा एक्टर आहिनि, सुठा डायरेक्टर आहिनि, ॾिसो असां वटि खोड़ सारा नौजवान आहिनि, उन्हनि खे एप्रिशिएट करणु घुरिजे। लाइक बिलाल मैसर इज़ डूइंग अमेज़िंग, ज़ोएब चांडियो इज़ डूइंग अमेज़िंग, मुसवर लाशारी मासीमुरा इज़ डूइंग अमेज़िंग, जानज़ेब इज़ मूंखे ॾाढी होपफुल आहे त जानज़ेब तमामु सुठो सिंगर साबित थींदो। ऐं मुंहिंजी हिकिड़ी प्रिडिक्शन आहे त हुनखे आउं सम्झायो आहे त प्लीज़ फोकस कर सिंगिंग ते, यू कैन बी अ गुड सिंगर। ऐं उनखे अलावा ॿिया खोड़ सारा यंगस्टर्स आहिनि। असलान शेख आयो असांजे शो में, ही इज़ अ गुड सिंगर। एंड Aksa is doing amazing, Neelam is doing amazing, Neelam is a good model, she is a good actress, Allah bless them, sabni ke khush rakhe. Even Kiran is doing amazing show, Rangan Bhari Sham, and overall new people are coming. Allah best which is उनखे सपोर्ट कंदा कि उनखे वो तव्हांजे लाइ कंदा आहिनि त कुझु न कुझु ज़िंदगी में सुठो कमु कनि, हो सुठा शोज़ कनि, सुठा इवेंट्स कनि। इवन ज़ोएब जो मां ॾिठो शो त हो जमालो ॾाढो सुठो पियो करे, ॾाढो सुठो एंटरटेनर आहे, ॾाढो सुठो परफॉर्मर आहे। He is a good performer and please support कयो उनखे। They all are the good guys and they need your support, they need your love, उन्हनि खे सपोर्ट कंदा कयो। ऐं जेको बि नवां आहिनि, इवन हिकिड़ो पेज आहे एस्थेटिक सिंधी, उहो ॾाढो यंग छोकिरनि खे, छोकिरा छोकिरियूं हुजनि जेके बि सुठो ॻाइनि, उन्हनि खे ॾाढो सुठो प्लेटफॉर्म ॾींदा आहिनि, उनखे प्रमोट कंदा आहिनि। आसिम इज़ डूइंग अमेज़िंग, आई नो हिम पर्सनली, ही मेट मी वन फेस्टिवल ते मिलियो हुयो एंड ही इज़ अ वेरी good guy and I am also literally I am doing मां ज़िंदगी में कुझु न कुझु करणु चाहियां थो। ज़िंदगी में त मां पंहिंजे माण्हुनि लाइ करणु चाहियां थो, कुझु डिलीवर करणु चाहियां थो, कुझु अहिड़ो कमु करणु चाहियां थो। एक्चुअली असांखे थोड़ी सपोर्ट थी वञे न, थोड़ी इंकरेजमेंट मिले, थोड़ा गाइडेंस मिले, थोड़ी सजेशंस मिलनि, द वे पीपल सपोर्ट मी। इनफैक्ट आई एम रियली थैंकफुल। मूं वटि 200 माण्हू 400 माण्हू हूंदा आहिनि, लिटरली लव मी सो मच एंड द वे दे कॉमेंट कनि ऐं मूंसां ॻाल्हाइनि। आई डू रिप्लाई पीपल ऐं मूंखे अक्सर करे इहो चयो वेंदा आहिनि परसेप्शन त मज़र रिप्लाई कंदो आहे। एक्चुअली मां रिप्लाई इन करे कंदो आई फील के आर आई सखर जो आहे, शिकारपुर जो आहे, लाड़काणे जो, हैदराबाद, नवाबशाह, जितो ॿिया हिकु जहिड़ा आहियूं न पाण सफ़ा, वी नो ईच अदर। असांजी इंडस्ट्री एॾी वॾी न आहे, दुआ कयो त इंडस्ट्री वॾी थिए, वॾा रोज़गार जा मौक़ा मिलनि, वॾा गाना ठहनि, वॾियूं फिल्मूं ठहनि, सुठा ड्रामा ठहनि, जिते असां कमु कयूं। पंहिंजे आर्टिस्ट खे ओन कयो, यू नो द वे तमिल साउथ इंडियन दे सपोर्ट देयर आर्टिस्ट, यू नो ईअं पंहिंजनि आर्टिस्ट खे सपोर्ट कंदा न त वॾी हिकिड़ी जॻह ते जेके हिकिड़ी एंड ते वॾा आर्टिस्ट थी वेंदा। ऐं मूं यकीन कयो तव्हां ॾाढो आर्ट मौजूदु आहे, असांजे सिंध में ॾाढो आर्ट मौजूदु आहे, ॾाढा सुठा आर्टिस्ट आहिनि, ॾाढा सुठा सिंगर्स आहिनि, सुठा माण्हू अवेलेबल आहिनि। सो इन उमेद ते त पंहिंजनि आर्टिस्टनि खे ज़रूरु सपोर्ट कंदा कयो। ऐं मूंखां अगरि ग़लती थिए थी त मूंखे माफ़ु कजो, आउं तव्हांजो पंहिंजो आहियां, हुजत कंदो आहियां, हुज में हूंदो आहियां। सो हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ थींदी मोकिलाणी, इंशाल्लाह सुभाणे वरी कंहिं नएं टैलेंट सां गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो, दुआनि में यादि रखिजो। टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।